नसीराबाद महीनो अॻु गुतियल आबादी वारे इलाइक़े लगारी मोहल्ला में घर अंदर बिजली जो करंट लगण सबबि फौत थी वियल 45 सालनि जो मरहूम एहसान अली लगारी जी न्याणीअ खे डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी पारां जारी कयल 10 लख रुपयनि जे इमदादी चेक संदसि न्याणी सितारा खे मुख़्तियार कार नसीराबाद यासीन मुस्तफ़ा चांडियो ॾिनो। मरहूम एहसान लगारी तक़रीबन 1 महीनो अॻु घर अंदर बरसात दौरान बिजलीअ जो करंट लगण सबबि फौत थी वियो हुयो, जेका हादसाती वाक़े जे असिस्टेंट कमिश्नर नसीराबाद सैयद यार अली शाह ऐं मुख़्तियार कार नसीराबाद यासीन मुस्तफ़ा चांडियो आला अख्तियारनि सां 10 लिख पढ़ कंदा रहिया ऐं नतीजे तौर वज़ीर आज़म पाकिस्तान शहबाज शरीफ़ जे जोड़ियल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी पारां 10 लख जो इमदादी चेक जारी कयो वियो। तालका प्रेस क्लब नसीराबाद में मुख़्तियार कार नसीराबाद यासीन मुस्तफ़ा चांडियो फोती एहसान लगारीअ जी न्याणी सितारा खे चेक ॾिनो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मुख़्तियार कार नसीराबाद यासीन मुस्तफ़ा चांडियो चयो त मरहूम जो मौत हिकु हादसाती अमल हुयो, जंहिंखे रिपोर्ट कयोसीं ऐं नतीजे तौर मुतासिरा कुटुंब खे हुकूमत पाकिस्तान पारां 10 लख रुपए जी इमदाद ॾिनी वई आहे। हुन ॿुधायो त ताज़ो सुबुह वॻण भरिसां आसमानी बिजलीअ सबबि फौत थी वियल 3 ॼणनि वारे वाक़े जो पिणु डिप्टी कमिश्नर कंबर शहदाद कोट जावेद नबी खोसो नोटिस वरितो आहे, जेका रिपोर्ट पिणु आला अख्तियारनि खे मोकिली आहे। उन मौक़े ते मरहूम एहसान लगारी जी न्याणी सितारा लगारी चयो त असां वज़ीर आज़म ऐं हुकूमत पाकिस्तान ऐं मुख़्तियार कार नसीराबाद जा शुक्रगुज़ार आहियूं, जिन असांजी माली सहायता कई आहे। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.